नाले वारे गुलकार 10 अक्टूबर 1935 ईस्वी धारे ॻोठ कंड झंग में हाजी अहमद सखीराणी के घर में जन्म वरतो। उस्ताद मोहम्मद जुमन जा वॾा असल में बलोचिस्तान के इलाके लसवेरे जा ज़ात जा सखीराणी हुआ। हू संदसि वॾा सुरंदो वॼाईंदा हुआ। ही उन्हनि जी हंज में वेही सुरंदो ॿुधंदो हो ऐं सुरंदे जा सुरीला आलाप ॿुधी खेसि निंड वठी वेंदी हुई। उन माहौल में हिन होश संभालियो ऐं मौसीक़ी जा लगाव पैदा थियसि। हिन राग जी बाक़ायदा सिख्या उस्ताद नज़र हुसैन खां वरिती। नज़र हुसैन मलकाए तरन्नम नूर जहां जो भी उस्ताद हो। 1947 ईस्वी में जॾहिं पाकिस्तान ठहियो त उन वक़्तु सिंध में का भी रेडियो स्टेशन कान हुई। 14 अगस्त 1948 ईस्वी में कराची में रेडियो स्टेशन कायम थी, जंहिंजी नशरियात इंटेलिजेंस स्कूल में शुरू कई वई। उन मौके ते रेडियो कराची जो सरमाण ज़ेड बुखारी जुल्फ़कार अली बुखारी होंदो हो। बुखारी साहब रेडियो स्टेशन ठहण खां कुछ महीना पोइ लोक गायन जी एक टोले के क्लिफ्टन ते ॿुधो। उन्हनि में मोहम्मद जुमन भी मौजूद हो। मोहम्मद जुमन जी बैंसरीअ संदसि मन मोहे विधो। उतां ई बुखारी साहब मोहम्मद जुमन के रेडियो स्टेशन ते वठी आयो ऐं 2-4 मिंट खेसि माइक्रोफोन ते ॿुधाइनि। मोहम्मद जुमन खेसि राग कोहियारीअ मां धुन ॿुधाए, जेका धुन ई संदसि ऑडिशन ऐं टेस्ट बणी। जंहिंखां पोइ मोहम्मद जुमन के बुखारी साहब स्टाफ आर्टिस्ट की हैसियत में रेडियो जो मुलाजिम करे रखियो। हिन केतिरनि ई कलामनि में बैंसरी वॼाई, ख़ासि करे उस्ताद मोहम्मद इब्राहिम के ॻायल कलामनि में। एक रिवायत इहा आहे त 1949 ईस्वी में उस्ताद मोहम्मद जुमन ऐं उस्ताद मोहम्मद हसन रेडियो ते आया ऐं ॿई गॾिजी ॻाईंदा हुआ। उन खां पोइ ज़ेड बुखारी खेसि बैंसरी नवाज़ की हैसियत में ॿुधो ऐं मुलाजिम करे रखियो। ॿी रिवायत इहा आहे त मोहम्मद जुमन 1957 खां 1958 ईस्वी धारे इन वक़्त जे प्रोड्यूसर अली मोहम्मद चागला साहब वटि, जेको पहिरियों सिंधी प्रोड्यूसर भी हो, ॻाइण जी ऑडिशन ॾिनी। पर चागला साहब खेसि इहो चई नापास करे छॾियो त तुंहिंजो तलफ़ुज़ कच्चो आहे ऐं तूं कुछ पढ़ी भी नथो सघीं। तंहिंखां पोइ हुन पढ़णु शुरू कयो ऐं थोरनि ई ॾींहंनि में पहिरियों दर्जो अधो घाबरो पढ़ियाई ऐं कुछ पढ़णु लिखण जहिड़ो भी थियो ऐं पंहिंजो तलफ़ुज़ भी सुधारियाई। हिन शाह साहब जी ॿोली खे ॾाढे सुहिणे नमूने ॻायो त ॿियनि माण्हुनि संदसि कलाम ॿुधी पंहिंजो उचार सुधारियो। हिन रेडियो ते सभ खां पहिरियां शाह साईं जो ही कलाम रिकॉर्ड करायो। दोस्त पीही दर आयो, थियो मिलण जो सुयो। अगस्त 1955 ईस्वी में जॾहिं हैदराबाद में रेडियो स्टेशन ठही त उस्ताद मोहम्मद जुमन के उते मौसीक़ार जी हैसियत में मोकिलियो वियो। हू उते कुछ अरसो रहियो ऐं सिंधी मौसीक़ी जी घणी ख़िदमत कयाई। हैदराबाद में रहण दौरान हिन सिंध जे मुख़्तलिफ़ सूफ़ी बुज़ुर्गनि जे कलाम के मंज़ूम उर्दू तर्जुमे सां गॾु बि रिकॉर्ड करायो। संदसि ॻायल अहिड़नि कलामनि में उर्दू तर्जुमो संदसि हिकु शागिर्दियाणी सुरैया हैदराबादी ॻाईंदी हुई। उस्ताद मोहम्मद जुमन हूअं त केतिरा ई कलाम ॻाया, पर हिन शाह साईं जे कलाम खे ठेठ सिंधी रंग में ॻायो। ॿियनि सूफ़ी बुज़ुर्गनि ऐं जदीद शाइरनि खे बि ॻायाई, लेकिन जेको कलाम संदसि सुञाणप बणियो सो आहे शाह साईं जो कलाम मुंहिंजो मुल्क मलीर कोटनि में आऊं कीअं गुज़ारियां। उन कलाम जी धुन उन वक़्त जे मशहूर मौसीक़ार दीबो भुट्टाचार्य ठाही हुई। उहो कलाम एॾो त मक़बूल थियो जो हर महफ़िल में उस्ताद खां फरमाइश कई वेंदी हुई। इन कलाम खां पोइ उस्ताद मोहम्मद जुमन जो ॻायल ॿियो जेको कलाम घणो मक़बूल थियो सो हो बुल्ले शाह जो अंत बहर दी कुल नकाई रंगी रंग बणाया। उस्ताद मोहम्मद जुमन 2 फिल्मुनि लाइ बि ॻायो। हिकु सिंधी फिल्म तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼण में मशहूर बेंजी नवाज़ बिलावल बेल्जियम जी मौसीक़ी में नगमा ॻायाई। इन फिल्म जो नगमो हू सुहिणा यार सॼण ॿी उर्दू फिल्म कालू, जेका कराची जी लियारी वारे इलाइक़े जी अकासी कंदड़ हुई। इन फिल्म में मशहूर अदाकार मोहम्मद अली मुख्य किरदारु अदा कयो हो। इन में उस्ताद मोहम्मद जुमन शाह साईं जे ही कलाम ॻायो, आऊं जिहा ई ज़ात तूं पाण सुञाण जी सुपरी। उस्ताद मोहम्मद जुमन उर्दू सराइकी ऐं सिंधी में ॻायो। संदसि ॻाइण जी ख़ासि ॻाल्हि इहा हुई त सिंधी राग जी ख़ासि अंग खे क़ाइमु रखियाई। संदसि ठाहियल धुनूं तमामु घणियूं मक़बूल थियूं। उहे धुनूं ॿियनि बि केतिरनि ई फ़नकारनि साॻे अंदाज़ में ॻायूं। हिन केतिरनि ई शागिर्दनि खे सिख्या बि ॾिनी, जीअं ज़रीना बलोच, ज़ैबुन्निसा, अली मोहम्मद ख़ासकेली, जमीला नाज़, शफ़ी मोहम्मद वग़ैरह। इहे फ़नकार बि पाण सिंधी मौसीक़ी जा वॾा नाला आहिनि। उस्ताद मोहम्मद जुमन हैदराबाद खां पोइ कराची रेडियो ते वापसि वियो ऐं आख़िर ताईं हुन सां वाबस्ता रहियो। खेसि निम जो वणु तमामु घणो वणंदो हो। कराची में संदसि घर अॻियां निम जो वणु हूंदो हो, जंहिंजी थधी छांव में वेही रियाज़ बि कंदो हो त महिमाननि सां कचहरी। हिन जो सुर कोहियारी मां ॻायल शाह लतीफ़ जो हेठों कलाम संदसि मशहूरी जो सबबु पिणु बणियो। कारूं वस कयाम लॾे डोर वया
मुए जो हूत न मोटियो हिन मुल्क खां ॿाहिरि बि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। 1962 ईस्वी में पाकिस्तान जा लोक ॻाइणा रोस ऐं कुझु ॿियनि मुल्कनि ॾांहुं विया। उन्हनि में उस्ताद मोहम्मद जुमन सिंध जे फ़नकारनि जी रहबरी कई। हू हिंदुस्तान, बांग्लादेश, ईरान, इंडोनेशिया, चीन ऐं अफ़गानिस्तान बि वियो। उस्ताद मोहम्मद जुमन खे केतिराई एवॉर्ड जहिड़ोकि प्राइड ऑफ परफॉर्मेंस, शाह लतीफ़ एवॉर्ड 2 भेरा ऐं हज़रत सचल सरमस्त एवॉर्ड वग़ैरह मिलिया। सिंधी सुर ऐं संगीत जो तमामु वॾो ख़िदमतगार, बहितरीन मौसीकार ऐं फ़नकार उस्ताद मोहम्मद जुमन 24 जनवरी 1990 ईस्वी ते सुबुह जो 5 वॻे असां खां जुदा थी वियो।